बिटशा मां ख़बर ॾींदा हलूं त पीर ऑफ बिटशा जे अॻूणे रागी सैयद अता हुसैन शाह लतीफ़ी अल मारूफ सैयद अतन साईं जी 7वीं वरसी अक़ीदत एतराम सां मल्हाई वई। संदन फर्ज़ंदन सैयद गुलाम शाह अल मारूफ सैयद मोमिन शाह लतीफ़ी सैयद ज़रनाब हुसैन शाह लतीफ़ी सैयद कमील हैदर शाह लतीफ़ी शाह जे रागी फ़क़ीरन ऐं मुरीदन संदसि आख़िरी आरामगाह ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी वई। खेसि भेटा पेश कई वई जॾहिं त वरसी तक़रीब जो आगाज़ शाह जी वाई सां कयो वियो। बाद में मजलिस अज़ा बर्पा करे नगर न्याज़ जो एतमाम कयो वियो। वरसी तक़रीब में अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सैयद अता हुसैन शाह लतीफ़ी शाह साईं जो बहितरीन रागी हो। हिन शाह जे राग में केतिरई शागिर्द पैदा कया जेके हिन वक़्तु दरगाह भेटाई ते शाह जो राग पेश करे रहिया आहिनि। वरसी तक़रीब में सॼी राति सिंध जा नाले वारा फनकार सूफ़ी राग पेश कंदा रहिया। वरसी जे मौक़े ते भेटाई सादातन शाह जी रागी फ़क़ीरन मुरीदन ऐं शेरनि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।